अस्सलाम वालेकुम दोस्तों। सिंधी अदब जी दुनिया में भली कार। दोस्तों तसवुरु करियो त असांजे ॿारनि लाइ अहिड़ा स्कूल हुजनि जिते ॿार खे निहायत प्यार सुकून ऐं शफ़क़त सां पढ़ायो वञे। स्कूल में खेनि मुफ़्त खाधो मुहैया कयो वञे, स्टेशनरी किताब थेला मुफ़्त में ॾिना वञनि, यूनिफॉर्म जी काई पाबंदी न हुजे, होमवर्क जो को दबाव न हुजे, हर 45 मिंटनि खां पोइ 15 मिंटनि जी ब्रेक हुजे, उस्ताद निहायती क़ाबिल ऐं ॿारनि जी नफ़्सियात सम्झंदड़ हुजनि। दोस्तो ही सभु ॻाल्हियूं यूरोप में वाक़िए हिकु मुल्क फिनलैंड में आहिनि, जेको दुनिया जो ख़ुशि तरीन ऐं साफ़ हवा रखंदड़ मुल्क पिणु आहे। फिनलैंड हिकु अहिड़ो मुल्क आहे जंहिंजा माण्हू सभाजड़ा मुहज़िब ऐं पंहिंजे हक़नि खां वधीक ॿिए जे हक़नि जो वधीक ख़्यालु रखंदड़ आहिनि। संदनि तालीमी निज़ाम एॾो त असराइतो ऐं ख़ूबसूरत आहे जो दुनिया जा ॿिया मुल्क अमरीका समेत हिन जे एजुकेशन सिस्टम खे लागू करण लाइ कोशिश करे रहिया आहिनि। दोस्तो फिनलैंड में तालीम जो निज़ाम कुझु हिन तरह आहे त हू ॿारनि खे स्कूल में 7 सालनि जी उमिरि में दाख़िल कराईंदा आहिनि ऐं उनखां पहिरीं ॿार घर में मुख़्तलिफ़ सरगर्मियूं कंदा आहिनि। ॿार वालदेन सां ऐं बुज़ुर्गनि सां वक़्तु गुज़ारींदा आहिनि, उन्हनि खां अदब सिखंदा आहिनि, हू उन्हनि खां प्यार मोहबत ऐं शफ़क़त माणींदा आहिनि, खान मुख़्तलिफ़ कहाणियूं ॿुधंदा आहिनि। हिन खे हू होम एजुकेशन चवनि था। जंहिंखां बाद ॿार जॾहिं 7 सालनि जी उमिरि में ईंदा आहिनि तॾहिं खेनि स्कूल में विहारियो वेंदो आहे ऐं हैरान कुन ॻाल्हि इहा दोस्तो त 6 सालनि ताईं खान कोई बि इम्तिहान न वरितो वेंदो आहे। दोस्तो फिनलैंड में हिकु ई उस्ताद 6हीं क्लास ताईं सभु सब्जेक्ट्स पढ़ाईंदो आहे ऐं उहो ॿारनि खे एवेल्युएट कंदो आहे, जंहिंखां पोइ हू जिते ॾिसंदो आहे त ॿार खे कहिड़ी शइ में सुधारो आणण जी ज़रूरत आहे उन मुताबिक़ हू ॿार खे ऐं उन जे वालदेन खे आगाह कंदो आहे। हिन ख़ूबसूरत मुल्क फिनलैंड में ॿारनि खे मुफ़्त में स्टेशनरी किताब ऐं थेला ॾिना वञनि था ऐं उन सां गॾु खेनि मुफ़्त में मानी जंहिंमें सब्ज़ी मच्छी ऐं खीर ॾिनो वञे थो। दोस्तो हितां जे स्कूलनि में यूनिफॉर्म जी काई पाबंदी न आहे। ॿार उन मामले में आज़ादु आहिनि त हू पंहिंजी पसंदि जो लिबास पाए अचनि। फिनलैंड जे एजुकेशन सिस्टम में हर 45 मिंटनि खां पोइ 15 मिंटनि जी ब्रेक ॾिनी वञे थी, जंहिंसां ॿार पाण खे ज़हनी तौरु पुरसुकून ऐं ताज़ो तवानो महसूसु करे थो। दोस्तो असांजे एजुकेशन सिस्टम जो वॾो अलमियो इहो आहे त ॿारनि खे तमामु घणो बर्डनाइज़ कयो वञे थो। ॿार वीचारा इंतिहाई दबाव तहत तालीम पिराइनि था। फिनलैंड में ॿारनि खे होमवर्क न ॾिनो वञे थो, हू घर में अची दबाव खां बग़ैर ज़िंदगी गुज़ारीनि था, पंहिंजे दोस्तनि सां घर वारनि सां सुकून सां भरियल पंहिंजो टाइम गुज़ारीनि था। मतिलबु त फिनलैंड जो एजुकेशन सिस्टम कुझु अहिड़ीअ तरह सेट थियल आहे जंहिंजो मक़सदु ॿारनि खे स्ट्रेस में रखण बजाए खेनि पुरसुकून माहौल ॾिनो वञे थो, जंहिंसां हू तमामु घणो सिखनि था। इन सां गॾु फिनलैंड जा टीचर्स बि हाईली क्वालिफाइड ऐं ट्रेंड हूंदा आहिनि। टीचर्स जी भर्ती लाइ मास्टर्स हुजणु लाज़मी आहे। हू 4 कलाक कमु कंदो आहे ऐं हफ़्ते में 2 कलाक हिननि जो ट्रेनिंग सेशन हूंदो आहे। कैनाडा वांगुरु फिनलैंड में बि टीचर थियणु तमामु ॾुखियो आहे। हज़ारे माण्हू टीचर्स जी जॉब लाइ अप्लाई कंदा आहिनि पर तमामु थोरा सिलेक्ट थींदा आहिनि। उते टीचर्स जो मक़ामु तमामु घणो इज़त ऐं एतिराम वारो आहे। दोस्तो फिनलैंड जे हिन आइडियल तालीमी निज़ाम जी मुख़्तसर मालूमात ॾियण खां पोइ असांजी दुआ आहे त असांजे मुल्क में बि जदीद तालीमी निज़ाम सां आरास्ता ऐं ॿारनि मथां दबाव खां बग़ैर हिकु ख़ुशीअ भरियो ज़हनी सुकून वारो माहौल मिली वञे।